कि सोशल मीडिया ज़रिए कमाइनि पिया, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स आहिनि, यूट्यूबर्स आहिनि, उन्हनि कमाईंदड़नि खे बि मौज़ू साहब उन्हनि खे बि टैक्स नेट में आणण जो फ़ैसिलो कयो वियो आहे, त इहो दुरुस्त ॻाल्हि आहे? उनखे अचणो हो, पैसा तमामु घणा जेके कमाइनि था, मोनेटाइज़ेशन जिन जी थियल आहे सोशल मीडिया ते, करोड़ रुपया कमाइनि था त उन्हनि खे बि टैक्स नेट में आणण जी ॻाल्हि कई वई आहे। बिल्कुलु आणणु घुरिजे। जेको इनकम हिन मुल्क में करे थो उनखे टैक्स नेट में आणणो पवंदो। हाणे उनजा स्लैब्स ठहियल आहिनि, जीअं तव्हां पाण ॿुधायो त 12 लख वारनि ते टैक्स जेको आहे, 6 लख वारे ते आहे कोन, 12 लख वारे ते 1% टैक्स आहे। हीअ जेके यूट्यूबर्स आहिनि ऐं जेके बि मोनेटाइज़ कराइनि था सोशल मीडिया ते पंहिंजा वीडियो कंटेंट, उन्हनि ते जेकर 5% बि टैक्स साल में लॻी वञे त मां सम्झां थो इहो बि हिकिड़ो सुठो अमाउंट जेको आहे पाकिस्तान जी किटी में अची सघे थो। जो ज़रूरी आहे त इहो सॼो डिक्लेयर कनि, पैसा अचनि ऐं हिनखे को रोकणु ऐं हिनखे टैक्स नेट में आणणु ऐं हिनखे काउंट करण को वॾो मसइलो कोन्हे, छाकाणि त सभु डिजिटाइज़ आहे ऐं सॼो टेक्नोलॉजी जी मदद सां मुमकिन आहे।